ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 21 अध्याय में ॾिठो हो त श्री सुखदेव जी महाराज गोपियुनि जी श्री कृष्ण सां प्रीत जो सॼो अहिवाल राजा परीक्षित खे करे ॿुधाइनि था। तंहिं बाद अध्याय 22 में ॿुधाइनि था त हिकु दफ़ो सभई गोपियूं नायरीअ जे महीने में सलाह मशवरो करे जमुना में सुबुह असुर जो स्नान करण वास्ते वीचार करण लॻियूं हुयूं। तंहिं बाद सभिनी इहो वीचार कयो त नायरीअ जे महीने में सुबुह जो असुर जो उथी जेको जमुना में स्नान करे थो तंहिं जे मन जूं सभई मुरादूं पूरियूं थी वञनि थियूं। तंहिं करे असां बि हर ॾींहुं सुबुह जो असुर उथी स्नान वञी कंदासीं त श्री कृष्ण भॻवान असांजो पति थींदो। सभई चयो जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 22 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, हे राजा, हिकिड़े ॾींहुं जंहिं वक़्तु 16,000 गोपियुनि जमुना जल में स्नान करे श्री कृष्ण जे चरित्रनि जी स्तुति पाण में पए कई, उन वक़्तु श्री कृष्ण जमुना किनारे ते आयो। जंहिंखे ॾिसी सभिनी गोपियुनि शर्म विचां पंहिंजो बुत ढकियो ऐं पोइ श्री श्याम सुंदर खे चवणु लॻियूं त असांखे निर्वस्त्र ॾिसी तोखे शर्म नथी अचे। जो जपे प्रभुअ खे प्रेम भक्तिअ रंग, दया करे पोयां फिरे छाया समते संग। तंहिंखां पोइ श्री कृष्ण भॻवान गोपियुनि जा गहना ऐं कपिड़ा जे जमुना नदीअ जे किनारे ते रखिया हुआ उहे फाड़े चीरे उछलाए छॾिया। जॾहिं गोपियुनि वञी उहो हाल यशोदा खे ॿुधायो तॾहिं हुन खिली चयो त तव्हांखे लॼ बि नथी अचे, मुंहिंजे बेसम्झ बालक खे पाप जी नज़र सां ॾिसो थियूं। इहा ॻाल्हि ॿुधी सभई बिरज बालाऊं खिलंदियूं पंहिंजे पंहिंजे घर हलियूं वेयूं। वरी ॿिए ॾींहुं जॾहिं सभई गोपियूं जमुना ते स्नान करण आयूं तॾहिं श्री कृष्ण दीन दयाल वीचार कयो त मुंहिंजे मिलण वास्ते हिननि वॾो ॾुख पाण ते सठो आहे। इहो वीचार करे श्याम सुंदर उन ॾींहुं बलराम खे चयो त अॼु तूं गायूं चारण बन में वञ, मां पोइ तां खाधो खणी उते ईंदसि। जॾहिं बलराम सभिनी संगतियुनि समेत गायूं वठी बन वञी पहुतो तॾहिं श्री श्याम सुंदर जमुना किनारे वञी ॾिठो त सभई बिरज बालाऊं पंहिंजा कपिड़ा ऐं गहना लाइ किनारे ते रखी नंगियूं थी जमुना में स्नान करे रहियूं आहिनि ऐं सभई मूं बाबति ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि। तॾहिं श्री कृष्ण हिननि जी इहा प्रीत ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। हे राजा, जंहिं वक़्तु सभई बिरज बालाऊं सूरज खे अर्घ ॾेई अखियूं बंदि करे श्री कृष्ण जो ध्यानु करणु लॻियूं, उन वक़्तु श्याम सुंदर वीचार कयो त हिननि खे जमुना में नंगे स्नान करण सबबि जेको पाप लॻे थो उन पाप खां छॾाइण वास्ते ऐं आईंदा खेनि ज्ञान सेखारण वास्ते ज़रूरु कुझु करणु घुरिजे।
प्रेम में मगन गोपियूं सभई रहियूं ध्यान मन लाहे। हर सभु भूषण चीर खणी चरियो कदम ते आहे। श्याम सुंदर सभिनी कपिड़नि जे हर ॿधी कदम जे वण ते चढ़ी वियो ऐं उहा हर पंहिंजे साम्हूं रखी वेही रहियो। जॾहिं गोपियूं सनानु करे ॿाहिरि निकितियूं ऐं पंहिंजा ॻहिणा ऐं कपिड़ा जमुना किनारे ते न ॾिसी चौधारी ॻोल्हे पाण में चवणु लॻियूं त हिते त का झिरकी बि न आहे। पोइ ख़बर न आहे त असांजा ॻहिणा ऐं कपिड़ा केरु खणी वियो। मखण चोर खां सवाइ ॿियो केरु असांजी शइ खणंदो। ईअं चई नुमाणियूं थी पुकारण लॻियूं, ए श्याम सुंदर, तूं जिते बि हुजीं असांखे जल्द दर्शन ॾे। इहो ॿुधी श्री कृष्ण आहिस्ते हिकिड़ो दफ़ो मुरली वॼाई। तॾहिं हिकिड़ी गोपीअ आवाज़ जे पासे अखि खणी ॾिठो त छा ॾिसे जो मुरली मनोहर मुकुट पेरे, लकुण खणी केसर जो तिलक ॾेई, बनमाला गले में धारण करे, पीतांबर ॿधी कदम जे वण ते लिको वेठो आहे। इहो हाल ॾिसी उन गोपीअ सभिनी साहेड़ियुनि खे पुकारे चयो त अजो हेॾां त ॾिसो, मखण चोर साड़ियूं चोराए हर ॿधी मथे कदम जे वण ते चढ़ियो वेठो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी जीअं सभिनी गोपियुनि श्री कृष्ण खे ॾिठो तीअं लॼ विचां ॻिचीअ जेॾे पाणीअ में हलियूं वेयूं ऐं हथ जोड़े वेनती करे चवणु लॻियूं, हे दीन दयाल, असां जूं साड़ियूं असांखे ॾेई लॼ बचाए। माखन प्रभु घनश्याम तो वाजिब ही नाहे, असां बानियूं रे मिलियूं तो सम्झ मन माहे। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण चयो त तव्हीं पंहिंजा पंहिंजा ॻहिणा ऐं कपिड़ा उछलाए सनानु करणु लॻी वेयूं ऐं मूं उन्हनि जी संभाल कई आहे। सो चौकीदारीअ जी अयूज़ी ॾियण खां सवाइ कपिड़ा कोन मिलंदा। तॾहिं गोपियुनि चयो त असांखे पाणीअ में थधि लॻी रही आहे, तोखे दया नथी अचे। तन मन धन अर्पियो तोखे, जो ॿियो छा ॾियूं। हाणे कपिड़ा ॾे असांखे, ॼाणी पंहिंजूं दासियूं। तॾहिं श्री कृष्ण खेनि चयो, तन मन मूं जी तव्हां ॾिनो, वठो कपिड़ा हिते अची मञियो जे मूं चयो। तव्हां मां हर हिकु गोपी पाणीअ मां निकिरी जॾहिं मूं वटि ईंदी तॾहिं मां कपिड़ा ॾींदसि, न त नंद बाबा जो कसम आहे जो बिना ईअं करण जे तव्हांखे कपिड़ा ॾियां। इहे वचन श्री कृष्ण जा ॿुधी राधा चयो, असां जवान स्त्रियूं तो वटि निर्वस्त्र कीअं अचूं। इहो नओं ज्ञान तोखे कंहिं सेखारियो आहे जो असांखे निर्वस्त्र ॾिसण थो चाहीं। छॾे हेठि इहो हू भूषण ज़ेवर असां वराहे, सी मरूं पाणीअ में कपिड़ा सेग कराहे। पाप लॻे तंहिं वार जे पसे पुरुष अंग नंगो, तां ते हे नंद कुमार नंगी नार न ॾिसिजे। जॾहिं एतिरी वेनती करण ते बि श्री श्याम सुंदर उन्हनि खे कपिड़ा न ॾिना तॾहिं सभिनी गोपियुनि कावड़जी चयो त नंद को राजा कोन्हे जो उनजो हुकुम हले थो। तूं असांजा कपिड़ा चोराए सभिनीअ खे नंगो ॾिसणु चाहीं थो। इहा हालत तुंहिंजी चङी न चइबी। हींअर असां पंहिंजे घर जे वॾनि खे वञी तुंहिंजो हाल ॿुधायूं त उहे अची तोखे सिग सूदो चोरीअ में पकिड़े नंद यशोदा वटि वठी वञी सज़ा ॾियारींदा। अहिड़ा कठोर वचन गोपियुनि जा ॿुधी श्याम सुंदर चयो, तव्हां हाणे पंहिंजूं साड़ियूं तॾहिं पाईंदियूं जॾहिं सचपच पंहिंजे हिमायतनि खे वठी ईंदियूं। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 22 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए
ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।